आ मौला अज का बुध सदा कम तुझाड़ी जो बड़ी 5-8 लाश डेली निकरंदा आहिनि असांजी पे रोज़ी थींदी आहे। हाँ हाँ सही अज भी सुबह सां अलाह जो नालो खणी आया उन को न को कम तो थींदो। हाँ इतने सरकारी अस्पतालूं आहिनि इतने जो ईंदो ज़िंदगीअ जे लाइ मरी पोइ तो वेंदो अब्बा। हाँ मरी वेंदो मरी लाश ओॾो थो ॻोल्हियां आयो हेॾो अब रोज़ी जी तलाश में आयो। हाँ रोज़ी जी रोज़ी रोज़ी वरी हिते अस्पताल में केड़ी तुझी रोज़ी थींदी आहे बस कदो छा आहे खबर तो तव्हां माण्हुनि खे इहा कोन्हे न जेका रोज़ी अस्पतालन में आ उहा तो दुनिया जे कंहिं बि जाइ ते कोन्हे चढ़िया न कुवैत में न दुबई में न सऊदी में न अरब अमारात में हिते रोज़ी आ रोज़ी। इहो वरी कीअं असल गाल इहा है ही जेके असांजूं अस्पतालूं आहिनि सिंध जूं हिते ज़ाहिरी तौर ते इन करे अॼु बि आहिनि जो हिते माण्हुनि खे ज़िंदगी मिले माण्हुनि खे सिहत मिले माण्हुनि खे जेके हिते तो माण्हू ख़ुशि थी वापसि वञनि पर इहे थींदो आहे कॾहिं थियो आहे सरकारी अस्पताल में मरीज आयो हा ख़ुशि रुबाना त वरी छा खट खणी अचो वरी या लाश खणो त सरकारी अस्पताल में इलाज ग़रीब जो काथो थींदो उहो ई तॾहिं त चवां थो न बाबा सो मुंहिंजो कारोबार इहो आहे त मां बाबा कबरू खोटींदो आहियां। कबरू अरे खोटींदो कबरू बीठो अस्पताल में अरे सफ़ा को भूख आहे। अरे अस्पताल में माण्हू जे रहे तो ईंदा ऐं लाश जी सूरत में भी वापसि घर वेंदा नेठि मालिक उन जूं कबरूं त खोटाईंदा चरिया ए छाजे ए कानो आहे कानो माण्हू जे कद जेतिरो माना माप कंदे लाश जी माप करे पोइ उन साइज जी कबर खोटींदुसि पुट। यार वडी गाला तू अस्पताल में अची रोज़ी के तो गोले कबरू खोटण वारो तो कब्रिस्तान में वे न तोखे पाण अची गोली दाओ तो अबा है भी ये समझ जिंदा माण्हू जो कब्रिस्तान आहे न पुट हे वरी कहिड़ो तोखे ज़िंदगी जी जाइ थी मिले हे बि हिकिड़े क़िस्म जो कब्रिस्तान आहे। हाणे तूं ॾिसंदे कई माण्हू एम्बुलेंस में ॾिसंदे एम्बुलेंस अची वेंदी हाँ हाणे ये ते पहुती आहे न इहो वेंदो ई चाक चङो भलो पर दवा जॾहिं मिलंदुसि कोन इहो लाश जी सूरत में वापसि घर वेंदो उहे माइट ॻोल्हींदा त हाणे क़बर कंहिंखो खोटायूं पोइ वरी मूंखे फोन कंदा या मां हुनजे पोइ वेंदो आहियां उते पहुची चवंदो आहियां मां सस्ती क़बर खोटायो मूंखां। अच्छा तू माना हिकिड़ो मोबाइल कब्र वारो आहे खोटराईअ वारो माना जाते के माना लाश ॾिसे उते पाण पहुचंदो आहे हाँ ऑर्डर वठंदो आहे ज़रूर सिधो कब्रिस्तान वञी काने जी माप वठी क़बर खोटण हा बाबा वॾो मशहूर थी वियो। हाँ इहे ई माण्हुनि जे दरनि ते पाण वञी वञी हाणे माण्हुनि वटि मुंहिंजा नंबर आहिनि मोबाइल नंबर आहिनि पोइ फोन था कनि किथे जेकॾहिं न बि कनि था तरी मां पाण पुॼी थो वञा ऐं सस्ती क़बर ॿिया जेकॾहिं वठनि 5000 मां 3000 मेरे कम त करणो आहे न मां वाह कम तू शुरू कर बस करे वे मां इहो थो ॾिसां त अञा त हिन महिल कोई न निकितो आहे लाशड़ो निकिरे दुआ कर त का रोज़ी वञी कयां पा। अरे अस्पताल में माण्हू त ख़ुशि थी निकिरंदो न तूं वरी पेट ईंदो त लाश थी निकिरे कीअं चयो आहे त माण्हू करे ख़ुशि थी निकितो आहे बाक़ी दवा दारू इलाज अस्पताल अरे दवा दारू हिते कानो आहे बेवकूफ़ इंसान दवाऊं सभु खपी थी वञनि ईंदड़ मरीज़नि खे का शइ मिले ई कोन थी ऐं जेकॾहिं मिले थी एक्सपायर दवा उहा खाइण खां मरीज़ जा पोइ असांजे लाइ रोज़ी जो हिकिड़ो बहानो ठही थो वञे न पुट। हाँ यार इहो ज़ुल्म आहे असांजे हिन पंहिंजो सिंध में सरकारी अस्पताल में मरीज़ खे का खां का दवा कोन थी मिले या त डॉक्टर पंहिंजो मेडिकल ते मोकिलीनि था जिते हलनि थियूं उतां कमीशन वठनि था बाक़ी ग़रीब जे लाइ त हिकिड़ी सिरिंज बि नथा ॾियनि उहा बि लिखी था ॾियनि या भई 5-10 रुपए जी ॿाहिरों वठी अची वियो मुंहिंजो निकितो आहे मां वञा थो तूं बि सोच यार ज़ुल्म लॻो पियो आहे छा वाकई यार भाऊ मां वारो सच थो चए त अस्पताल में ईंदो चङो भलो मालिक लाश खणी वेंदा छो त असांजे सरकारी अस्पतालनि जो हालत ई अहिड़ी आहे अलाह समक दे असांजे सरकार खे असांजे हिन सरकारी अस्पताल जे डॉक्टरनि खे जेका सही ट्रीटमेंट मरीज़ जी कनि नालो त बदनाम न थियनि वाकई